नाज़रीन, पाकिस्तान ऐं मिस्र में गज़ा ऐं अमन लाइ गॾियल किरदार अदा करण ऐं पाक मिस्र बिज़नेस काउंसिल ठाहिण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। इस्लामाबाद में ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जी मुलाक़ात थी। गज़ा ऐं अफ़गानिस्तान सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। मुलाक़ात बैदि मिस्र परॾेही वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इस्हाक़ डार चयो आहे त मिस्र जे परॾेही वज़ीर सां वापार खे हथी वठाइण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ॿिन्ही मुल्कनि में दिफ़ा, सक़ाफ़त ऐं अवामी राब्तनि जे शोबनि में ताउन वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। इस्हाक़ डार वधीक चयो आहे त गज़ा जंगबंदी में मिस्र जे किरदार ते साराहियूं था। पाकिस्तान मुस्लिम दुनिया में मिस्र खे अहम शराकतदार समझे थो। नाज़रीन, असां ख़बर ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पाकिस्तान ऐं मिस्र में गज़ा अमन लाइ गॾियल किरदार अदा करण ऐं पाक मिस्र बिज़नेस काउंसिल ठाहिण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। इस्लामाबाद में ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जी मुलाक़ात थी। गज़ा ऐं अफ़गानिस्तान सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। मुलाक़ात बैदि मिस्र परॾेही वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इस्हाक़ डार चयो आहे त मिस्र जे परॾेही वज़ीर सां वापार खे हथी वठाइण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ॿिन्ही मुल्कनि में दिफ़ा, सक़ाफ़त ऐं अवामी राब्तनि जे शोबनि में ताउन वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। इस्हाक़ डार वधीक चयो आहे त गज़ा जंगबंदीअ में मिस्र जे किरदार ते साराहियूं था। पाकिस्तान मुस्लिम दुनिया में मिस्र खे अहम शराकतदार समझे थो।